बहरैन खां पोइ हिकिड़ो शहर हुयो दारबुन जे नाले सां, ओॾे रवाना थिया। सहाबा जी अज़मत त ॾिसो, उन्हनि जो अलाह ते भरोसो यकीन त ॾिसो। जॾहिं दारबुन शहर जी तरफ़ रवाना थिया त उन्हनि जे विच में हिकिड़ो समुंड पियो अचे, समुंड जो हिकिड़ो टुकड़ो अचे पियो, जंहिंमें जेकॾहिं जहाज़ में ॿेड़े में सफ़र कना तॾहिं बि राति ऐं ॾींहं जो पंधु पूरो थिए तॾहिं वञी परते पहुचना। लश्कर जो अमीर उन वक़्त में हज़रत अला हज़रमी सहाबी आहे, उहो आहे। साम्हूं आया समुंड आहे, जहाज़ बि कोन्हे, ॿेड़ा बि कोन्हनि के, कीअं परते वञूं? अलाह जे दीन खे अॻिते पहुचाइणो आहे। अलाह जे रसूल असांखे ज़िमेवारी ॾिनी आहे, असां अलाह जे रसूल जा सहाबी आहियूं, पंहिंजे घरनि में त न वेहंदासीं। हे सहाबा पूरी दुनिया जे अंदरि पखेड़िजी विया। इन्हनि सहाबिन मदीने जहिड़े शहर खे बि छॾियो, इन्हनि सहाबिन मके जहिड़े शहर खे बि छॾियो आहे। दुनिया जे ईअं सम्झो तव्हांखे हर मुल्क में इला कलील के हुजनि, हर मुल्क जे अंदरि तव्हांखे कंहिं न कंहिं सहाबी जी क़बर नज़र ईंदी। हे छो हिते आया? वापार जे लाइ। हिते छो आया? हुकूमतुनि जे लाइ। हे सभु जो सभु अलाह जे रसूल जे पैगाम ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन खे खणी दुनिया में निकिरी पिया। जेकॾहिं दीन असां ताईं पहुतो आहे, हे क़ुर ऐं हदीस असां ताईं पहुती आहे, त इहा असांजे मथां महिरबानी मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा जी आहे। जॾहिं समुंड साम्हूं आयो, हज़रत अला हज़रमी सहाबी आहे, चई त सभई गॾु थियो, सभई गॾु थिया। चई त हाणे मसइलो हीअ आहे, जहाज़ कोन्हे को अॻिते हलण जे लाइ, तंहिंजे करे तव्हां सभु जो सभु अलाह जे मथां मुतवकिलीन करण वारा हो, तवक्कल वारा आहियो। तंहिंजे करे असांखे ॿियो को रस्तो कोन्हे को, जंहिं रब, जंहिं अलाह पंहिंजे नबी मूसा ऐं उन जी क़ौम खे जेकॾहिं समुंड ऐं दरिया मां रस्तो ॾिनो, अॼु असां बि अलाह ते ओढ़ो तवक्कल करे समुंड में घिड़ंदासीं, रब असांखे पार कराईंदो। हे सहाबा जो तवक्कल हुयो ऐं समुंड में घिड़ी पिया। समुंड आहे, समुंड जूं छोलियूं आहिनि, इहे समुंड जूं छोलियूं सहाबा किराम जे लाइ कंहिं वारी जे दड़े जे मिसल बि न थियूं मज़बूत मथे, बल्कि हमवार हुयूं। सहाबा किराम इन समुंड जे मथां हलंदा हलंदा वञी करे परे पासे पहुता। हे अज़मत सहाबा आहे, हे सहाबा जी अज़मत आहे। दुनिया जा वली, बुज़ुर्ग, पीर, फ़क़ीर, आलिम सभई तव्हां गॾु कयो, हिकिड़े अदना में अदना जेको अलाह जे रसूल जी हिकिड़ो दफ़ो ज़ियारत करे उन जे मर्तबे कोन पहुची सघंदा। हे सहाबा दीन जे लाइ निकिरी पिया ॿाहिरि।